इते अवांखे आगाह कयूं मिठी जी जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत कारूंझर जी कटाई वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। खारसर जबल चणीदा ऐं धानागाम जबल जी कटाई वारो कमु रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त कमु बंदि कराए मशीनरी ज़ब्त करे रिपोर्ट पेश कई वञे। अवांखे आगाह कयूं पिया कंपनी मालिकनि खे 6 जनवरी 2022 ते पेश थी शोकास जो जवाबु दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मिठी जी जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत कारूंझर जी कटाई वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। खारसर जबल चणीदा ऐं धनागाम जबल जी कटाई वारो कमु रोकण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त कमु बंदि कराए मशीनरी ज़ब्त करे रिपोर्ट पेश कई वञे। कंपनी मालिकनि खे 6 जनवरी 2022 ते पेश थी शोकास जो जवाबु दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मिठी जी जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत कारूंझर जी कटाई वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो आहे। इन जा तफ़सील वठंदासीं मिठी मां एजाज़ आगाह कजो। जी बिल्कुल नंगर पार्कर में तारीखी तहज़ीदी जबल जो कारूंझर है उनकी कटाई वाले मामले से मुसलसिल जो एहतजाज थर पार्कर जिले में या खानसर सूकोटाणी से इन मामले में तक बुधाया नगर पार्कर सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत जो पान मुरादो नोटिस वठंदे कटाई कंदड़ कंपनियों जो कंपनियों में तक बुधाया कोनूर कंपनी एफडब्ल्यू कंपनियों जो बिन्हीं कंपनियों के 6 जनवरी तक बुधाया रूबरू पेश थी जवाब दाखिल करने जो हुक्म जारी किया वियो है। उनका अलावा तक बुधाया जिले इंतजामिया थर पार्कर डिप्टी कमिश्नर थर पार्कर है उनका अलावा जो मुख्तलिफ ॿिया खाता मिल माइनल खातो उनका अलावा ॿिया खाता उन समूहनि खातनि के तलब किया वियो है। दस्तावेज़ बाबत कारूंझर की कटाई बाबत फैसला कया विया या लीज़ूं हुयूं उनजो रिकॉर्ड जो है समूरो तलब किया वियो है। इन सिलसिले में तक बुधाया उनके इहो भी चयो वियो है कि कंपनियों जो मुख्तलिफ जबल ख़ास तौर ते तक बुधाया खारसर जबल है चणीदा धनीगाम जबल है उसे कटाई कई थी वजे उते मशीनरी है उनके डिप्टी कमिश्नर थर पार्कर के मशीनरी है वह जब्त करण जो हुक्म जो है जारी किया वियो है। अदालत पर ही पान मुरादो नोटिस वरितो वियो आहे छाकाणि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो है सुप्रीम कोर्ट पर उन भी इन मामले से तव्हांखे ॿुधायां नोटिस वरितो हुजे खां पोइ सिविल जज मिठी जेका आहे नगर पार्कर की अदालत जेका आहे उहा नोटिस वठंदे कारूंझर जी कटाई जेका आहे उन ते बंदि करण जो हुकुम जारी कयो आहे ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त उन्हनि खे कंपनियूं आहिनि मुलदार जेके आहिनि उनखे 6 जनवरी जो तलब कयो आहे। जी ठीकु आहे एजाज़ वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।